चांडे खे हिकिड़े ॾींहुं धाड़ेलनि अगवा करण जी कोशिशि कई ऐं जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे त हिकु मोतबर फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे वटि सोनियूं घड़ियूं ऐं सोना हार इहे जलाल चांडे खे पातल हूंदा हुया, गलो खुलियल, टोपी निराड़ ते। ऐं उन खां अलावा उन टाइम में जलाल चांडे वटि गाॾी बि बहितरीनु हुई ऐं धाड़ेल उन टाइम जा जेको आहे सो तमामु घणो भुलिजी पिया ऐं जलाल चांडे खे अगवा करे पंहिंजे धाड़ेलनि जो जेको सरबराह हुयो उन ॾे वठी आहे। पोइ उते छा वाक़ियो थियो ऐं कीअं जलाल चांडे खे धाड़ेलनि जेको आहे सो अगवा करे ऐं कहिड़ा कहिड़ा सामान जलाल चांडे खां खसियऊं, तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो खे लाइक लाज़मी कयो। दोस्तों, जलाल चांडियो हिकिड़ी महफ़िल मां जॾहिं राति जे टाइम ते मोटे पियो त ॾिठईं त हिकिड़ी जाइ ते गाॾियूं तमामु घणियूं बीठियूं आहिनि रोड ते ऐं माण्हू ॿुट हयूं धाड़ेल जेको आहे सो हथियारनि सां बीठा आहिनि। जलाल चांडे पंहिंजे ड्राइवर खे चयो त बाबा गाॾी पोइ ते करे हितां निकिरण जी कर, मूंखे लॻे थो त हिते धाड़ेल पिकअप हयूं वेठा आहिनि ऐं हिते फुर पिया कनि माण्हुनि खां। पोइ अहिड़े कंदे जीअं जेको आहे सो जलाल चांडे जे जेके ड्राइवर हुयो उन गाॾी जीअं पोइते करण जी कोशिशि कई त ॿ हमराह उतां भॼंदा आया धाड़ेलनि जा, जेके जिन्हनि जे हथ में हथियार बि हुया। जलाल चांडे खे रोके करे गाॾीअ मां लाहे जलाल चांडे जे खीसे मां जेके पैसा हुया उहे बि खसियऊं ऐं उन खां अलावा जलाल चांडियो मोबाइल इस्तेमालु कंदो बटणनि वारी उन टाइम में, ऐं उन टाइम में उहा मोबाइल बि जेको आहे सो जलाल चांडे खां खसियऊं ऐं जलाल चांडे खे वठी लाहे करे जेको आहे सो धाड़ेलनि जो जेको सरबराह हुयो उन ॾे जलाल चांडे खे जॾहिं वठी आहे त उन सरबराह जे वटि जेको गनमैन बीठो हुयो जेको धाड़ेलनि जो सरबराह हुयो, धाड़ेलनि जो सरबराह जेको हुयो उन वटि जेको गनमैन वेठो हुयो, जॾहिं जलाल चांडे जे उन ते अखि पई त जलाल चांडे खे डुड़ंदो वञी भाकुर पातईं। जलाल चांडियो हिकु मक़बूल तरीन सिंध जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे खे जेके ॿ धाड़ेल वठी आया उहे जलाल चांडे खे सुञाणनि न पिया। उहे ॿई धाड़ेल पंजाब जा हुया जेके सिंध में जेको आहे सो गैंग गॾिजी करे धाड़ा हणंदा हुया। पोइ अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे खे उन गनमैन भाकुर पातो ऐं जलाल चांडे खे जेको आहे सो चंपड़ी वियो ऐं जेको सरबराह हुयो धाड़ेलनि जो उन जॾहिं पुछा कयो उन पंहिंजे गनमैन खां त बाबा तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थी वियो आहे, असां हिते फुर लुट पिया कयूं, तूं वरी हिनखे भाकुर पातो आहे, सुठी टोपी ॾिसी छा चकर आहे। पोइ उन गनमैन जेको आहे सो पंहिंजे धाड़ेलनि जे सरबराह खे ॿुधायो त बाबा हे सिंध जो मक़बूल तरीन फ़नकार आहे जेको सिंध में तमामु घणो पॉपुलर आहे ऐं सिंध जो जलाल चांडियो आहे ऐं सिंधी टोपी वारो बि माण्हू सॾनि था हिनखे। त पोइ अहिड़े तरीक़े सां उन सरबराह जेको धाड़ेलनि जो सरबराह आहे उन खे ॿुधायूं जलाल चांडे जे बारे में। त पोइ जलाल चांडे खे उहा मोबाइल बि वापसि ॾिनऊं ऐं उन खां अलावा जलाल चांडे खां जेके पैसा फुरियऊं उहे बि जलाल चांडे खे मोटाए ॾिनऊं। अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे जे ज़िंदगीअ में खोड़ सारा जलाल चांडे सां वाक़िया थिया जंहिंमें जलाल चांडे खे धाड़ेलनि बि रोकियो ऐं उन खां अलावा जलाल चांडे खे फ़ौजियुनि बि हिकिड़े दफ़ा रोकियो, छाजे करे जो के माण्हू अहिड़ा हूंदा जेके न पिया सुञाणनि जलाल चांडे खे। त दोस्तों, अहिड़े तरीक़े सां पोइ जॾहिं धाड़ेलनि जलाल चांडे खे पंहिंजो सामान मोटाए ॾिनो त जलाल चांडियो उन सामान खणण जे लाइ तयारु न पियो थिए। त उन धाड़ेलनि जे सरबराह पुछा कयसि त बाबा जॾहिं तोखे सामान ॾियूं पिया छो नथो खणी? त धाड़ेल चयो त बाबा इहा सामान जेके बि गाॾियुनि वारा बीठा आहिनि हे ग़रीब असांजा सिंधी आहिनि ऐं मुंहिंजा भाइर आहिनि, हे जेको बि सामान हिननि खां खसियो अथव इहो हिनखे मोटाए ॾींदो, पोइ ई मां हितां वेंदुसि, न त मां हितां पंहिंजो सामान न खणंदुसि, पोइ मां बि ईअं ई वेंदुसि जो हुननि खां तव्हां फुरियो आहे त मुंहिंजो बि सामान भले रखी छॾियो। त दोस्तों, अहिड़े तरीक़े सां उन टाइम जा धाड़ेल बि गैरतमंद हूंदा हुया ऐं उन टाइम जा धाड़ेल बि तमामु घणो ख़्यालु रखंदा हुया जेके सिंध जा नाले वारा माण्हू हूंदा हुया। त पोइ जलाल चांडे जो ख़्यालु कयूं, जलाल चांडे जे करे टोटल जेके गाॾियूं बीठियूं हुयूं उन्हनि खे सामान मोटाए ॾिनऊं ऐं जलाल चांडियो पंहिंजे जेको आहे सो सामान खणी जलाल चांडे जे करे ॿिया जेके माना ईअं सम्झो 10 खां 20 गाॾियूं हुयूं उन्हनि खे बि जेको आहे सो बशकिश मिली। अहिड़े तरीक़े सां जलाल चांडियो पंहिंजी गाॾी कढी ॿियनि माण्हुनि सां गॾु उतां पियो हलियो। अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे जे ज़िंदगीअ में इहो धाड़ेलनि वारो वाक़ियो पेश आयो। त वॾी महिरबानी, वीडियो जे अगरि सुठो लॻे त लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।